तरसु हिकिड़ो पहरु सांवरा, तरसु हिकिड़ो पहरु सांवरा, दर्द ॾींदो न कर सांवरा, दर्द ॾींदो न कर सांवरा। तरसु हिकिड़ो पहरु सांवरा, रात राणिया का बेहतर लगे, रात राणिया का बेहतर लगे, रात राणिया का बेहतर लगे, रात राणिया का बेहतर लगे। तुझे बुत जो पघर सांवरा, तुझे बुत जो पघर सांवरा, दर्द ॾींदो न कर सांवरा, दर्द ॾींदो न कर सांवरा। ज़िले नौशर अफरोज़ जे शहर पडीदन सां तालुक़ रखंदड़ ही आहे हौसलामंद ऐं सुरीलो नौजवान शकील अहमद मंगणहार, जंहिं माज़ूरीअ खे पंहिंजी कमज़ोरी सम्झण बजाए ज़िंदगीअ में कुझु करे ॾेखारण जा ख़्वाब हक़ीक़तुनि में आणण लाइ पंहिंजी जाखोड़ जारी रखियो पियो अचे। हिन वक़्तु पडीदन जे हिकु प्राइवेट स्कूल में पढ़ण सां गॾु प्राइवेट कोचिंग सेंटर में पिणु बहितरीन उस्ताद जी हैसियत में पंहिंजो पाण मञाए चुको आहे। सुरीले आवाज़ सां गॾु मूसीक़ीअ जे मोरोसी सलाहियतुनि जे करे हिकु निजी टीवी चैनल में बहितरीन आवाज़ जे मुक़ाबले में सिंध लेवल ते ॿियों नंबर पोज़ीशन हासिल कई। प्रोग्राम हुयो वॉइस ऑफ सिंध सीज़न 2, मां उन में सेकंड रनर अप आयल आहे। छा आहे त मां जॾहिं इन प्रोग्राम खे कयो त इन प्रोग्राम खे करण खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त सिंधी मीडिया में या असांजे हिन हिसाब सां सिंध में जेको आहे वॾे में वॾो प्रोग्राम हो। मुंहिंजे हिसाब सां मां जंहिं इन में वियुसि त मां सम्झो त इन खां पोइ मुंहिंजो फ्यूचर ब्राइट आहे ऐं मां सम्झां थो त हाणे मां ॿाहिरि पंहिंजे फ्यूचर खे सेट करे सघां थो। पर इन प्रोग्राम खे करण खां पोइ मूं इहो ॾिठो त हिन शइ में करप्शन, कॉपी कल्चर ऐं अताई सिस्टम जेको आहे उहो तमामु घणो आहे। इन जे करे असांजी वैल्यू या जेके आम माण्हू आहिनि उनजी वैल्यू तमामु घटि आहे। इन जे करे मां हिन में अॻिते न वधी सघियुसि ऐं विथड्रॉ करे छॾियो। असल में सिंध में मौसीक़ी जेकी आहे हींअर ॾाढी ॾुखी आहे। मंगणहार जे हिसाब सां जेके सुरीला माण्हू आहिनि उन्हनि जी जेकी आहे सिंगिंग जे लाइ वैल्यू जेकी आहे तमामु घटि आहे। ऐं अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि जेकी क्वांटिटी आहे माण्हुनि जी तइदाद उहा घणे खां घणो जेको आहे धमचर या ठुमको वग़ैरह थींदो आहे उन जा घणा शौक़ीन आहिनि ऐं मौसीक़ी केरु कोन थो ॿुधे। मौसीक़ीअ में पाण मञाइण जी कोशिशि करण दौरान मौसीक़ीअ में अताई फ़नकारनि, कापी कल्चर ऐं सिफ़ारिश कल्चर फ़नकारनि जी ग़ैर मुयारी ऐं ग़ैर इख़लाक़ी शाइरीअ ते मुबनी कलामनि खे दाद ॾियण वारे अमल मां मायूस थी मौसीक़ीअ जे शोबे खां किनारा कशी इख़्तियार करे पंहिंजो पाण खे तइलीमी सरगर्मियुनि में मसरूफ़ करे छॾियो। सिंधी मौसीक़ीअ जे बिगाड़ जी निशानदेही कंदड़ हिन नौजवान जे ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे, उन लाइ संजीदा सिंध वासी पंहिंजा राया कमेंट्स में ज़रूर लिखनि। आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम। आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम। शीशा दिल को तोड़ना उनका तो एक खेल है, हम ही से भूल हो गई, उनकी कोई खता नहीं, आपको भूल जाए हम।